शिरारुकुम उज़्ज़ाबुकुम, में सभिनी का बुरे में बुरा माण्हू उहे आहिनि जेके छड़ा आहिनि, बग़ैर शादी वारा बुरे में बुरा मुंहिंजी उम्मत में उहे माण्हू आहिनि बिला वजह जेके शादी न कनि, ये बुरे में बुरा इंसान आहिनि। छो त निकाह नस्ल इंसानी जी अफ़ज़ाइश जो ज़रियो आहे। इंसान जो नस्ल वधे थो निकाह जे ज़रिए। निकाह थिए थो, ॿ ख़ानदान पाण में जुड़ी वञनि था, दूरियूं ख़तम थियनि थियूं, वेझड़ाहट पैदा थिए थी ऐं घर आबाद थियनि था, मुहबतूं वधनि थियूं, कुल्फ़तूं ऐं कुदूरतूं ख़तम थियनि थियूं। निकाह जे ज़रिए ख़ानदाननि जो पाण में वेझड़ाहट पैदा थिए थी ऐं जंहिं माण्हू जी शादी न आहे, निकाह न आहे, उन जो ईमान अणपूरो आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त मन तज़व्वज फ़क़द इस्तकमलिल ईमान, जे माण्हू शादी कई हाणे उनजो ईमान मुकम्मिल थियो। इन जो मक़सदु छा आहे त शादी न आहे त उनजो ईमान मुकम्मिल न आहे। भली आबिदा, ज़ाहिदा, नमाज़ी, दीनदार, सालिहा भली हुजे, पर ईमान तॾहिं मुकम्मिल थिए थो जॾहिं शादी करे। ऐं क़ुरान शरीफ़ में अल्लाह जल्ल शानु फरमायो त हुन्न लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न, ज़ालूं तव्हां जो लिबास आहिनि, तव्हां ज़ालुनि जो लिबास आहियो। लिबास ढक खे सॾिबो आहे। लिबास न हुजे त माण्हू उघाड़ो हूंदो। जंहिंखे शादी आहे उनखे ॼण के लिबास नसीब थियो। ऐं क़ुरान शरीफ़ में अल्लाह साईं निकाह खे, ज़ाल खे लिबास सॼियो आहे। औरत जो लिबास मर्द आहे, मर्द जो लिबास उनजी ज़ाल। लिबास छो सॼई? लिबास अहिड़ी शइ आहे जेको इंसान जे ऐबनि खे ढकींदो आहे। ॾिसो न, लिबास न हुजे त माण्हू जो शर्मगाह ज़ाहिर थी पवे, ऐब उघाड़ा थी पवनि। ऐं बिना लिबास जे ॾिसो को माण्हू अचे त केॾो बुरो लॻंदो, पर लिबास इंसान जे ऐबनि खे ढके। तॾहिं क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला ज़ाल जे लाइ मर्द खे लिबास ॾियो आहे, मर्द जे लाइ ज़ाल खे लिबास। ॿी हिकमत इहा आहे त लिबास हमेशह माण्हू मनपसंदि पाईंदो आहे। लिबास उहो पाईंदो जेको पाण खे वणे। मानी पंहिंजे पसंदि ते बि खाईंदो, ॿिए जी पसंदि ते बि खाईंदो। मिसाल होटल ते वियो, अदा मानी खाओ, अदा छा घुरायूं, दोस्त चवंदो ही था घुरायूं, सभई गॾिजी खाईंदा। ॿिए जी पसंदि वारी शइ बि माण्हू खाईंदो आहे। पर लिबास हमेशह माण्हू पंहिंजे पसंदि वारो पाईंदो आहे। रंग अहिड़ो हुजे ऐं पंहिंजो सिबराईंदो, सिलाई कराईंदो त उनखे पंहिंजो दर्जी खे ॿुधाईंदो, बाबा ॿाहूं हेतिरियूं हुजनि, सोढ़ो न कजांइ, वेकिरो न कजांइ, ड्रेग हेतिरी हुजे, वेकर हेतिरी हुजे, सभु शइ ॿुधाए पंहिंजी मर्ज़ी ते लिबास ठहिराईंदो आहे। त शादी जो मक़सदु लिबास जो क़ुरान में सॼियो आहे। त इन जो मक़सदु इहो आहे त शादी उते कयो जिते तव्हांखे पसंदि हुजे। हाणे अॼुकल्ह असां वटि ख़ासि करे सिंध में असांजो इहो रवाजु आहे जो चवंदा त पीउ माउ जिते चवे बाबा उते ई करणी आहे। पुट खे ज़बरदस्ती चवंदा तोखे हीअ छोरी वठणी आहे, छोकिरी खे चवंदा तोखे हे मुड़ुसु करणो आहे। पोइ हुनजी रज़ा हुजे या न हुजे, पर ज़बरदस्ती हुनखे पीउ माउ पंहिंजी मर्ज़ी मुसलत कंदा आहिनि। शरीयत में ईअं जाइज़ न आहे। सम्झो था, शरीयत में
जेको ईजाब ऐं क़बूल रखियो वियो आहे न। हाणे हींअर बि फ़क़ीर खे मूं चयो त वञी पहिरीं छोकिरी खां पुछी अचो त हे क़बूल अथसि या न अथसि क़बूल। पहिरीं पुछणो आहे हुनजी रज़ा, जेकॾहिं हूंदी त निकाह थींदो, जे हुनजी रज़ा न आहे त निकाह ई न थींदो। सम्झो था? या ज़बरदस्ती करणु पीउ माउ जी मर्ज़ी सां या चाचे मामे सोट मासा जी मर्ज़ी सां निकाह करणु, इहो शरीयत में जाइज़ न आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो त लन युरा लिल मुतहाबीन मिस्ल निकाह, जेकी हिक ॿिए खे पसंद कनि था उन्हनि जे लाइ निकाह जहिड़ी ॿी का भली शइ न आहे। यानी निकाह उते कयो जिते हिक ॿिए जी पसंद हुजे। ऐं इन जे लाइ हुकुम आहे त निकाह करण खां अॻु में जंहिं छोकिरी सां तव्हां निकाह कयो था उनखे हिकिड़ो भेरो अवल ॾिसो। हिकिड़ो असाबी आयो आहे, चयसि या रसूलल्लाह मां अंसारनि मथां शादी थो कयां। पाण फरमायो हल नज़र त इलही आहे, छा तो उहा छोकिरी ॾिठी आहे? छा फरमायो? छा तो उहा छोकिरी ॾिठी आहे? हल नज़र त इलही आहे। जी न या रसूलल्लाह मूं ॾिठी न आहे। पाण फरमायो पहिरीं हुनखे ॾिस। फइन फी अयुनिल अंसार लशैउन, अंसारनि जे अखियुनि में कुझु न कुझु कोटे ॾाण या कुझु ऐब हूंदो आहे। पहिरीं हुनखे ॾिस, पसंदि अचई त पोइ शादी कर। समझो था? त बग़ैर पसंदीदगी जे ज़बरदस्ती निकाह करणु ईअं दुरुस्त न आहे। जेकॾहिं छोकिरी बालग आहे, उन जी इजाज़त खां सवाइ, उन जी पसंद खां सवाइ शादी करी वञे, निकाह ज़बरदस्ती कयो वञे त शरअन इहो निकाह थींदो ई न जेसिताईं हुनजी रज़ामंदी न हूंदी। इन जे लाइ क़ुरान शरीफ़ में अल्लाह साईं फरमाए त हुन लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन, ज़ालूं तव्हांजो लिबास आहिनि, तव्हां ज़ालुनि जो लिबास आहियो। लिबास जो मक़सदु इहो आहे त उनखे ॾिसी पसंदि करे पंहिंजी मनपसंदि शादी कयो। हाणे ईअं थिए थो जो ज़बरदस्ती पीउ माउ शादी कराए था छॾनि, पोइ सॼी ज़िंदगी उहे ज़ाल मुड़ुस पाण में न ठहनि पिया, टकरूं हणनि हिक ॿिए खे। इहो त ज़िंदगी जो लेखो आहे न, शादी का ॾींहं ॾियारे जी ॻाल्हि न आहे, पूरी उमिरि जो लेखो आहे। तंहिंजे करे पुट परणायो त उन खां पुछो त भई मां तुंहिंजी पुट हिते शादी कयां थो, तूं राज़ी आहीं, ख़ुशि आहीं? जेकॾहिं उहो ख़ुशि हुजे त पोइ निकाह कयो। न्याणी जी शादी कयो त बि उन खां उनजी रज़ामंदी पुछो, रज़ामंदी पुछी पोइ उनजो निकाह कयो। इन तरह सां शादीअ में जेकी अहम शइ आहे उहा आहे निकाह। निकाह जे अंदरि हिकिड़ो आहे ईजाब, ॿियो आहे क़बूल। औरत जो खां ईजाब आहे, औरत खां पुछबो फलाणो पुट फलाणे जो तूं हुनखे पंहिंजो मुड़ुसु करीं थी, या वरी उन खां पुछबो त तो कंहिंखे थी पंहिंजो वारिस बणाई। पोइ जेकॾहिं औरत पीउ खे या भाउ खे या चाचे खे चए थी इहो मुंहिंजो वारिस आहे, त पोइ उन जे तरफ़ां ईजाब, उहा औरत जो ईजाब चए। ऐं क़बूलियत मुड़ुस खां पुछबी त फलाणी धीउ फलाणे जी ऐं हेतिरे उमिरि में तो उनखे ज़ाल करे क़बूल कयो। टे भेरा पुछबो, हिकिड़ो भेरो बि न, माई खां बि टे भेरा, मर्द खां बि टे भेरा पुछबो। जेकॾहिं उहे हिक ॿिए खे क़बूल करे कनि त पोइ निकाह जो ख़ुतबो पढ़बो। पर निकाह ॾिकी न कबो, मख़फ़ी निकाह, चोरी छपी निकाह, इहो बि ठीकु न आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो त अअलिनु निकाह, निकाह जो ऐलान कयो, पधरो निकाह कयो, खुलो निकाह कयो, ओड़े पाड़े वारनि खे बि ख़बर पवे। उन जे लाइ बहितरीन निकाह उहो आहे जेको जुमे जे ॾींहुं कजे, जुमे जी निमाज़ खां पोइ कजे। पर जे जुमे जो ॾींहुं मुयसर न आहे त मस्जिद में निकाह करणु, इहो मदीने वारे साईं जी सुन्नत। सुभान अल्लाह। मस्जिद में निकाह
छो त मस्जिद हिकिड़ी आम जगह आहे, आम मुस्लमाननि जे गॾु थियण जी इज्तिमा जी जाइ आहे। हर को ॾिसे त फलाणे माण्हू जी अॼु फलाणे शख़्स जी धीअ सां जो हुनजी शादी थी आहे, हर को दुनिया शाहिद थी वञे। ऐं उन में भला घणा माण्हू न हुजनि तॾहिं बि घटि में घटि 2 माण्हू आकिल बालिग मुस्लमान 2 माण्हू शाहिद हुजणु ज़रूरी। ईअं न त 2 छोकिरो ऐं छोकिरी कुंड में लिकी हू चवे तोखे मां क़बूल आहियां, हू चए हा तूं क़बूल आई, ईअं पाण में करे ईअं ठीकु न आहे। घटि में घटि 2 शाहिद हुजनि, सम्झो था। बाक़ी उन खां पोइ ख़ुतबो जेको आहे पढ़णु, उहो ख़ुतबो पढ़णु सुन्नत आहे। ख़ुतबो पढ़ंदो त हुनजो इज़ाफ़ी अजर ऐं सवाब आहे। ख़ुतबे अलाह जी सना हूंदी, रब जी सिफ़त हूंदी, मदीने वारे साईं जे मथां दुरूद हूंदो, उहा हिकिड़ी इज़ाफ़ी सवाब जी ॻाल्हि आहे ख़ुतबो निकाह जो पढ़णु। उन खां पोइ शादी निकाह थी वञे त का मिठी शइ तक़सीम करणु, इहा बि सुन्नत आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो निकाह थियो हज़रत बीबी सुफिया रज़ी अल्लाह ताला अन्हा सां, त पोइ असां बि चवनि था फ़अल्क़ा अलैना तम्र, मदीने वारे साईं असांजे मथां खजूर उछलाई, छटनी हीअं का शइ खणी हीअं उछलाइबी आहे, जंहिंखे सिंधी में सरबो आहे घोर करणु, उर्दू में चवंदा आहिनि निसार करना या छटणु, अलका उछलाइणु, पंहिंजो माण्हुनि जे मथां का शइ वंडाइण विराइण, इनखे अलका सरबो आहे। त फ़अल्क़ा अलैना तम्र, महबूबन करीमन असांजे मथां खजूर उछलाई। असां बि चवनि था त साईं जन जो निकाह थियो त हुन में इहा खजूर इन तरह सां तक़सीम थी, सम्झो था। ऐं निकाह जे लाइ ज़रूरी आहे हक़ महर मुक़ररु थिए। हक़ महर छा उनजो एवज़ो ॾींदो, निकाह जो करे थो त पराई औरत पंहिंजे कब्ज़े में आणे थो, उनजे एवज़ उन औरत खे छा थो ॾिए, इहो हक़ महर सरबो आहे। इहो हक़ीक़त में इहो औरत जो मुल्ह इहो हूंदो आहे, हक़ महर। जेसी ताईं उहो हक़ महर मुड़ुस अदा नथो करे, तेसी ताईं उनखे ज़ाल खे हथ लाइण बि जाइज़ न आहे। या त पाण इजाज़त ॾिए या उहा माफ़ करे छॾे, त मूं ग़रीब आहियूं, मूं बख़्शियो, माफ़ करे त मर्ज़ी वारी आहे, जे ओधर करे त मर्ज़ी वारी आहे। चए त भला हाणे मिसाल हक़ महर मुक़ररु थियो, मां 50,000 ॾींदुसि। हाणे मुड़ुस चए थो हींअर मूं वटि 50,000 कोन्हनि, पोइ तोखे मूंखे थींदा त ॾींदुसि, पोइ जे उहा ज़ाल ओधर करे त उहा मर्ज़ी वारी करे सघे थी, इख़्तियार आहे। बाक़ी जेकॾहिं हक़ महर नथो ॾिए ऐं माई चए थी मुंहिंजे वेझो न अचिजांइ, त उनखे हक़ न आहे उनखे हथ लाइण जो। हक़ महर वॾी अहम शइ आहे। हाणे असां वटि सिंध में ईअं आहे जो हक़ महर 5 रुपया मुक़ररु कंदा, 25 रुपया मुक़ररु कंदा। अरे ये फज़ीलत आहे तव्हांजी, अहिड़ी जवान जमान ज़ाल था वठो, हुनजो 25 रुपया हक़ महर था मुक़ररु, ॿुधी मरण जहिड़ी ॻाल्हि आहे। 25 रुपया हक़ महर थो ॾे। हा, जेको राज रस्म में ॾींदड़ हुजे न, उहो माण्हू ॾिए। या वरी हिकिड़ा हक़ महर लिखाइण 10 लख रुपया, ईअं बि ठीकु न आहे। पठाणनि में ॿुधो आहे 5 लख 15 लख ईअं मुक़ररु कंदा आहिनि, खपाइनि था। इहो खपाइण बि जाइज़ न आहे। खपाइण न्याणी खे विकिणण पैसे ते शरअन इहे पैसा वठण हराम आहे, समझो था। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त जेको आज़ाद इंसान खे पैसनि ते खपाए, उन जा रक़म वठे थो, क़यामत जे ॾियारे अलाह फरमाए थो मां इन सां जंग कंदुसि। समझो था। हक़ महर मुनासिब ॾिजे, जेको राज रस्म में हले थो पियो। हाणे असांजो जीअं इलाइक़ो आहे, इन में पंहिंजो
50,000 ॾिनई, लख रुपया ॾिनई, इहा का को वॾो हक़मार न आहे। बाक़ी ईअं सफ़ा ज़लील अंदाज़ में 20 रुपया थो ॾियां, 25 रुपया थो ॾियां, इहा उन औरत जी इज़त जी हद तक आहे। कंहिंजी इज़त खे बर्बाद करणो आहे, 25 रुपया हक़मार थो मुक़ररु कयां। घटि में घटि एतिरो ॾिए जो जंहिं छोकिरी जी शादी थी थिए उन जूं सरसियूं जे ॾियूं हिक जे ॾियूं जिन जूं शादियूं थियूं आहिनि उन्हनि खे जेतिरो मिलियो आहे घटि में घटि उहो राज रस्म जेको उन इलाइक़े जो आहे उन मुताबिक़। ऐं उन इलाइक़े जे माण्हुनि खे बि इहो सोचणु खपे त एॾो वॾो हक़मार न मुक़ररु कनि जेको ग़रीब भरे न सघे। हाणे हिन वक़्त में इहो रिवाज एॾो घणो थी वियो आहे जो छोकिरियुनि जा हक़ मार वॾा गरा करे छॾिया अथनि। ॿियो त वरी उहे मुतालबो था कनि त भई ही शयूं तव्हांखे ॾियणियूं पवंदियूं। कनि बिरादरियुनि में कुआरे तां मुतालबो था कनि, घोटे अथनि को त ही शयूं तव्हांखे ॾियणियूं पवंदियूं। ऐं कनि बिरादरियुनि में वरी ईअं आहे जो पंहिंजो कुआरे तां मुतालबो कनि था त असांखे हेतिरियूं शयूं ॾींदो त पोइ तव्हांखे ॾियणी पवंदी। जेके जहेज़ सॾिबो आहे, ॾाज सिंधी में ॾाज सॾिबो आहे, उर्दू में जहेज़ चवंदा आहिनि। उहो जहेज़ पंहिंजी अहमियत पंहिंजी हैसियत मुताबिक़ पंहिंजी न्याणी खे जेको ॾिए भली। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजी न्याणी खे जेको जहेज़ ॾिनो हुयो हिकिड़ो जंड हुयो अटे ते ऐं 2 चूड़ा हुया आज जा ऐं हिकिड़ो गादेलो हुयो जंहिंमें खजी जा तांदूरा भरियल हुया ऐं 2 प्याला हुया पाणी पीअण जा। हिकिड़ी मश्क हुई खली पाणी पीअण जी। इहा महबूबन करीमन पंहिंजी न्याणी बीबी फातिमा ज़हरा खे ॾाढ इहो हज़रत अनस बिन मालिक तो चए त असांखे बीबी फातिमा ऐं अली जो जॾहिं निकाह थियो त असांखे सॾु मिलियो, असां उन शादी में शरीक थियासीं। पोइ चए थो त असांजे लाइ हेठों हिकिड़ो गादेलो विछायो वियो जंहिंमें खजी जा तांदूरा भरियल हुया, उहो गादेलो विछायो वियो। पोइ उन ते दस्तरखान लॻायो वियो, उन ते कुझु खजूर हुई, कुझु पनीर हुयो, कुझु जवन जी मानी हुई, उहा रखी वई। इहो हज़रत अली साईं जो जेको वलीमो हुयो इन सूरत में। हज़रत अनस चवे थो त अहिड़ो भलो निकाह, अहिड़ी भली शादी जहिड़ी हज़रत अली ऐं बीवी फातिमा ज़हरा जी थी, असां पंहिंजे ज़िंदगी में अहिड़ी भली शादी बि न। उन खां पोइ जॾहिं निकाह थी वियो, हक़मार मुक़ररु थी वियो, शाहिदनि जे साम्हूं इजाब क़बूल थी वियो ऐं साईं मुंहिंजा खजूर बि तक़सीम थी वई। हाणे आख़िरी मरहलो आहे वलीमो करणु। वलीमो मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया औलिम वलो बिशक्तिन, वलीमो कयो भली हिकिड़ी बकरी कुही खारायो तॾहिं बि वलीमो कयो, इहा सुन्नत आहे। पर उन वलीमे में पंहिंजा बिरादर अज़ीज़ करीब यार दोस्त सॾे उहो नंगर ठाहे उन्हनि खे मुफ़्त में खाराइजे। हाणे असां वटि छा थींदो आहे जो छन्नो ठाहींदा, चौधारी बंदि कंदा, उनखे हिकिड़ो गेट ठाहींदा, उन गेट ते वरी 2-3 पेन पनो खणी लिखण वारा वेंदा, पेटी बि संदूक बि रखंदा, बाबा तोखे हिते पैसा ॾियणा आहिनि। उहे पैसा उते उन में पेटी में विझंदो, वरी लिखंदो। हाणे मानी खाधई 50 रुपए जी ऐं बिल ॾींदो 500 रुपए जो। हीअ त होटल खां बि मानी मार। हाणे इहा हमदर्दी त कोन थी न, ख़ैर इहा दोस्ती में हिक ॿिए खे सॼे मिसाल को मूंखे सब्ज़ली दावत करे साईं मुर्शिद साईं दावत थी, मां अचां दावत ते, वरी रस्ते ते माण्हू बीहारे बीहे त साईं निकिरण खां साईं खे चइजे 500 ॾेई पोइ वञ। मां सब्ज़ली त मुंहिंजा चुट कई आहे, दावत ॾेई घुराए मानी कराए वरी चवंदो 500 रुपया ॾे, तूं मूंखे ॿुधाई आहे त मां तुंहिंजी मानी न खावां। सम्झो था? हाणे इहो जेको हिते सिंधी में सॾींदा आहिनि पुओ, उर्दू वारा छा चवंदा आहिनि हिनखे?
न न पुओ बाबा हे जेको मानी खाईंदा आहिनि न, मानी खाई निकिरंदा आहिनि त उन खां पैसा वठंदा आहिनि मानी खाइण। मुंहुं दिखाई त उहो हूंदो आहे जेको कुंवार जो मुंहुं घोट ॾिसंदो आहे, उहा अञा ॿी शइ आहे। हा हा इहो इहो असां वटि सिंधी में पुओ बि चवंदा आहिनि, पन चरी बि चवंदा आहिनि। हा इहो लिफ़ाफ़ो सो इहो पैसा वठण इहो बि हिकिड़ो माण्हुनि जो रवाज आहे, शरीयत में इन जी हैसियत न आहे। हुज़ूर अलैहिस्सलाम शादी कई त साईं जन खे खां पुओ कोन वरितो, हज़रत अली साईं शादी कई त पुओ कोन वरितो, मुफ़्त में दोस्तनि खे घुराए उन्हनि खे लंगर पाणी खाराए छॾिजे। इहा साईं करीम जी सुन्नत, इस्लामी तरीक़ो इहो। वरी शादी ते ॻाइण वॼाइण धूल धुकड़ सही नाचू मुजरा इहे शयूं जेकी आहिनि से बिल्कुलु गैर शरई, गैर इस्लामी, गैर इख़लाक़ी फेल। औरतूं नचनि बीठियूं, नाचू पिया नचनि, छोकिरा लसा छोकिरा उहे पिया नचनि, उन्हनि ते पैसा पिया माण्हू घोरनि ऐं सही मुंहिंजा ॻाइण वॼाइण थिए सॼी राति। हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाए जिते ॻाइण वॼाइण थींदो आहे उते अल्लाह जी लानत वसंदी आहे। हाणे उहा शादी कहिड़ी जंहिं रब जी लानत ऐं फिटकार पई वसे, सम्झो था? त शादियुनि में ॻाइण वॼाइण करणु, दोल धुकड़ करणु, मुजरा करणु इहो ठीकु न आहे। बसि दोस्त संगत घुराए उन्हनि खे मुफ़्त में लंगर कराए खाराए छॾियो, दुआए ख़ैर थी वञे, दोस्त बि ख़ुशि थी वेंदा, घोट बि ख़ुशि, कुंवार बि ख़ुशि। अलाह साईं जल शानो ही निकाह ख़ैर ऐं बरकत वारो कंदो। अलाह साईं सब्ज़री जी न्याणी खे वक़्त वारो कंदो। अलाह साईं ही जोड़ी सलामत रखंदो। अलाह साईं हिननि खे सालिह औलाद अता फरमाए।